अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह वनशहदु अन्न सय्यिदना व सनदना व हबीबना व महबूबना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु अल्लाहु इला काफ़्फ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलैहि बिइज़्निहि व सिराजन व क़मरन मुनीरा व जअलहु ख़ातमल अंबियाइ वल मुरसलीन वन्क़तअ बिहि रिसालत वन नबुव्वा फला रसूल बादहु वला नबिय बादहु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना व क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नासि अजमईन औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहबाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। पैगंबर जे विसाल खां पोइ सहाबा में सब खां पहिरें नंबर ते इजमा इत्तिफाक वारो फैसलो जेको तय थियो वो इजमाई फैसलो ही तय थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद में क़यामत ताईं कोई नओ नबी न ईंदो। जेको भी नबूवत जी दावा कंदो वो कज़्ज़ाब दज्जाल। पैगंबर साईं जन मदनी जिंदगी में जेके जंगियूं पाणा लड़िया 27 जंगिन में बनफ़्से नफीस पाण शरीक होया। 83 जंगिन में पाण शरीक न होया। सहाबा उहे लड़ी आया। इन्हनि समूरन जंगिन में 259 माण्हू शहीद थिया। 259। पर पैगंबर जन जे वफ़ात खां बाद में मुसैलिमे कज़्ज़ाब सां यमामा में जेका लड़ाई लड़ी वई उनमें 1200 सहाबा ऐं ताबईन शहीद थिया। उन 1200 सहाबा ताबईन में 700 कुरान जा हाफिज़ कारी हुया ऐं उन 1200 सहाबन में 70 बदरी सहाबा हुया जंहिंजी शान के अल्लाह ताला तमाम बुलंद फरमायो है। तो मुजाजी साथियों, खत्मे नबूवत पूरे इस्लाम जो असास ऐं बुनियाद। जेकॾहिं पैगंबर से जी खत्मे नबूवत महफूज़ आहे त पोइ इहे तव्हांजूं निमाज़ूं बि महफूज़ आहिनि, रोज़ा बि महफूज़ आहिनि, मस्जिदूं ऐं मदरसा बि तव्हांजा महफूज़ आहिनि, तव्हांजो ईमान ऐं इस्लाम बि महफूज़ आहे। पर जेकॾहिं पैगंबर जी खत्मे नबूवत महफूज ना है तो पूरे जो पूरो इस्लाम खत्म है। इस्लाम जो को भी शोबो को भी हिस्सो महफूज ना है। कादियानी पूरी दुनिया में पाण के मज़लूम साबित करण जे लाइ हर जाइ ते पे मातम कंदा आहिनि त पाकिस्तान जे मुसलमाननि उलमान ऐं पाकिस्तान जी हुकूमत असांखे काफ़र चयो, असांखे इस्लाम जे दायरे खां ॿाहिरि कढियो अथनि, असां सां ज़ुल्म कयो वियो आहे, असांजी हुर्रियत आज़ादी ख़त्म कई वई आहे, असांजे लिटरेचर ते पाबंदी रखी वई आहे, असांजे मिर्ज़ाड़े जे मथां मस्जिद जे नाले जे इस्तेमाल करण खे ममनू करार ॾिनो वियो आहे। असां सां ही ज़ुल्म थियो आहे, ही ज़ुल्म थियो आहे, ही ज़ुल्म थियो आहे।
पर तमाम सामईन हजरात के इहा ॻाल्हि मालूम हुजे त पाकिस्तान जे ठहण खां अॻु में जॾहिं कादियानियुनि पंहिंजे कादियानियत जो बुनियाद विधो उन वक़्तु कादियानियुनि ही ऐलान कयो, गुलाम मोहम्मद कादियानी ऐलान कयो त रूए ज़मीन ते जेके बि मुस्लमान आहिनि उन्हनि मज़ा जंहिं बि मुंहुं जे मथां कलमो न पढ़ियो मूंखे नबी रसूल करे न मञई त उहो काफ़िर आहे, बल्कि अञा विख अॻिते वधाए करे जी त इहे सभु जो सभु रंडियुनि जा ॿार आहिनि। त मां कादियानियुनि खां पुछा थो कयां त रूए ज़मीन जे मुस्लमाननि खे मराकी इंडोनेशिया खां वठी मराकेश ताईं यानी कि ओभर खां वठी ओलह ताईं इन्हनि समूरनि मुस्लमाननि खे अव्हां जे गुरु नानक गुलाम मोहम्मद कादियानी पंहिंजे नुबुवत जे दावा वारे वक़्त ते पंहिंजे मसीहियत ऐं पंहिंजे जवां महदियत वारे दावा जे वक़्त ते मुजद्दिदियत जे दावा वारे वक़्त ते पूरे आलम इस्लाम खे जंहिं कुफर जी फतवा ॾिनी ऐं समूरनि खे काफ़िर चयो बल्कि समूरनि खे रंडियुनि जा ॿार अची ॿुधायो त अव्हां वॾा ज़ालिम आहियो, असां सां तव्हां ज़ुल्म कया आहिनि, असीं मज़लूम आहियूं या तव्हां मज़लूम आहियो। जो तव्हां वेठा था पिटको कयो हर जाइ ते त असां सां ज़ुल्म कयो, तव्हांखे त क़ुरान इस्लाम खां ॿाहिरि कढियो, तव्हांखे त पैगंबर जे अहादीस इस्लाम खां ॿाहिरि कढियो, पैगंबर इस्लाम जो दीन शरीयत हिन ॻाल्हि जी शाहिद आहे, टाक मंझंदि जे सिज खां वधीक शाहिद आहे त पैगंबर सजन खां बाद में क़यामत ताईं कोई नओं नबी न ईंदो। लौ कान मूसा हय्यन लमा वसियहु इत्तिबाई, जे मूसा अलैहिस्सलाम जिंदा हुजे त मुंहिंजो उम्मती थी करे रहे हा त तूं गुलाम मोहम्मद कादियानी ऐं तुंहिंजा जेके शैतानी पोइ लॻा आहिनि तव्हां कीअं था पंहिंजे मज़लूमियत जी दाह कयो ऐं हर जाइ ते पाण खे मज़लूम साबित करण जे लाइ कोशिश था कयो। मज़लूम त असीं मुस्लमान आहियूं, जो ज़ालिम तुझे वात मां इहे लफ़्ज़ निकता त पूरी उम्मत मुस्लिम तेसिताईं मुस्लमान न आहे, मोमिन न आहे, ये सब जो सब काफ़िर आहिनि, अरब हुजनि या कि अजम हुजनि, मशरिकी या कि मगरिबी हुजनि, जुनूबी हुजनि या कि शिमाली हुजनि, जेसि ताईं मूं मलऊन गुलाम मोहम्मद कादियानी जे मथां कलमो नथा पढ़नि तेसिताईं मुस्लमान ई न आहिनि, बल्कि ये सब जो सब रंडियुनि जा ॿार आहिनि, कंजरियुनि जा ॿार आहिनि। गार तोड़नी आहे, कुफर जी फतवा तोड़नी आहे ऐं वरी मज़लूम तूं पाण खे तूं साबित करणु चाहीं। मुसलिम कज़ाब अची करे मदीने मुनव्वर में पंहिंजे अज़ीज़ रिश्तेदारनि वटि पैगंबर जे तरफ़ नियापो मोकिली मुलाकात जे सिलसिले में त मुसलिम रसूलुल्लाह आयो आहे। पैगंबर से फरमाया त मुसलिम रसूलुल्लाह न, मुसलिम कज़ाब आयो, कज़ाब। उन ॾींहं खां वठी मुसलिम जब था कज़ाबियत जो लक़ब लॻी वियो, जो लॻी वियो अॼु ताईं उन मुसलिम खे कज़ाब जे लफ़्ज़ सां तो यादि कयो वञे, असवद नसी खे कज़ाब जे लफ़्ज़ सां तो यादि कयो वञे। मुंहिंजो हुज़ूर तो फरमाए त सयाती अला उम्मती सलासून दज्जालून कज़ाबून कुल्लुम यदई नुबुव्वा अला अन्नहु ला नबी अबादी अला अन्नहु अना खातमुन नबिय्यीन ला नबी अबादी। ये लफ्ज़ भी अचनि था मुंहिंजे उम्मत में 30 कज़ाब दज्जाल वॾे फिरेब वारा वॾे मकर वारा पैदा थींदा, गैर मुस्लिमनि जे हथां पैदा थींदा। हिंदुस्तान में जेको गुरदासपुर ज़िले में गुलाम मोहम्मद कादियानी नुबुवत जी दावा कई, उन जो असुल राज मकसद ही हुयो जो अंग्रेज हिंदुस्तान में 150 साल हुकूमत जे हलाइण जे बावजूद पाण खे मजबूत न करे सघिया। जॾहिं बि ख़त्मे नुबुवत जो ऐलान थींदो हो, अल्लाह अकबर की सदा जॾहिं बुलंद थींदी हुई त रूए ज़मीन जा मुस्लमान सब जो सब उथी करे उन्हनि सां जिहाद करण जे लाइ तयार हूंदा हुआ। अंग्रेज ॾिठो त हे मुस्लमान असांखे न छॾींदा, तव्हां त हिन मुस्लमाननि जे दीन खे फेरायो वञे, मज़हब खे तब्दील कयो वञे, ख़ुसूसी तरह सां जिहाद खे ख़त्म कयो वञे। जिहाद
जेस ताईं जिहाद खत्म न थींदो तेस ताईं असां हिन मुल्क जे अंदर काबिज न थींदासीं ऐं असां हिन मुल्क जे मथां कंट्रोल न करे सघंदासीं। ऐं इन जिहाद खे ख़त्म करण जे लाइ, शरीयत जे कंहिं बि नुक़्ते खे ख़त्म करण जे लाइ नए नबीअ जी ज़रूरत आहे। तंहिं करे ग़ुलाम मोहम्मद कादियानी खे नुबुवत जी पग, कूड़े कज़ाबियत ऐं दज्जाली जी पग उनखे ॿधी करे ऐं उनखे खड़ो कयूं त शाबाश तूं पंहिंजे दजलो फिरेब जे ज़रिए सां नुबुवत जी दावा था कर, असां सभ जो सभु अंग्रेज़ तुंहिंजा हामी आहियूं। उन वक़्त में माण्हुनि खे जोर जे दारे जो भत बि नसीब न थींदो हो, पर ग़ुलाम मोहम्मद कादियानी जे उन दरबार में माण्हू कोफ्ता कबाब खाईंदा हुआ, अहिड़ी तरह सां वरी ऐश अशरफ में हूंदा हुआ। त ग़ुलाम मोहम्मद कादियानी खे अंग्रेज़नि खड़ो कयो त तूं नुबुवत जी दावा कर, नए शरीयत जी दावा कर, ऐं उन नए शरीयत में वॾे में वॾो मक़सद इहो थिए त तूं जिहाद खे हराम करार ॾे, ता त माण्हू तुंहिंजा पोइलग थी पवनि। जिहाद न कनि असां सां त असां क़यामत ताईं हिन बर्रे सग़ीर जे मैदान ते, जे सरज़मीन ते वेही करे हुकूमत हलायूं। त ग़ुलाम मोहम्मद कादियानी जॾहिं नुबुवत जी दावा कई त उन ईअं ई चयो, अब छोड़ दो जिहाद का ये दोस्तों ख्याल, अब छोड़ दो जिहाद का ये दोस्तों ख्याल, इस दीन में हराम है अब जंग और जिदाल। दोस्तों, जिहाद जो ख्याल छड़े दो, मुंह वाले शैतानी दीन में जंग और जिदाल हराम आ। और पैगंबर से छा फरमायो, अल जिहाद माज़िन ला यौमिल क़ियामा, जिहाद मुझे उम्मत में क़यामत तक जारी रहे। पाण फरमायो त जेको जिहाद जो जज्बो नथो रखे वो यहूदी थी मरे या ईसाई थी मरे। पाण फरमायो त अल जिहाद ज़ुर्वत इस्लाम, पूरे इस्लाम जे कुंभट जी चोटी मुझे दीन इस्लाम जे अंदर जिहाद। त उन जिहाद के खत्म करण जे लाइ ग़ुलाम मोहम्मद कादियानी खे अंग्रेज़नि नुबुवत जी दावा कराई ऐं पोइ उन इहा दावा करे ऐं मैदान ते ॿाहिरि निकिरी आयो। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, ग़ुलाम मोहम्मद कादियानी त नबी नथो थी सघे, पर दुनिया जे अंदर कोई इंसान नौ नबी नथो थी सघे। क़ुरान सारे जो सारो हिन ॻाल्हि जो शाहिद आहे त मोहम्मद मुस्तफ़ा खां बाद में कोई नौ नबी नथो थी सघे। क़ुरान में तक़रीबन जन उलमा आयतूं ॿुधायूं, 100 आयतूं हिन क़ुरान करीम में जेके चिटियूं पिटियूं हिन ॻाल्हि मथां दलालत कनि थियूं त पैगंबर सही खां बाद में कोई नओं नबी न ईंदो। मां चवंदो आहियां त पूरे जो पूरो क़ुरान दलालत थो करे, अखर अखर क़ुरान जो दलालत थो करे त कोई नओं नबी धरतीअ ते वरी पैगंबर सही खां बाद में क़यामत तक नथो अची सघे। अहिड़ी तरह सां 1000 हदीसूं आहिनि जेके दलालत कनि थियूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में कोई नबी न ईंदो। पूरे उम्मत जो इजमाउ आहे, इत्तिफ़ाक़ आहे त पैगंबर सही खां बाद में कोई नओं नबी नथो अची सघे। त ही ग़ुलाम मोहम्मद कादियानी कज़्ज़ाब दज्जाल जंहिं नुबुवत जी दावा करे ऐं उम्मत मुस्लिम जे अंदर हिकु वॾो फितनो हुन बर्पा कयो आहे। ऐं इन फितने जे बुनियाद ते जॾहिं पाकिस्तान जुदा थियो त ही लही आया पाकिस्तान में ऐं इन जो मक़सद हो त असां पाकिस्तान खे पंहिंजे कादियानीअ जो मर्कज़ बनाईंदासीं। जीअं हुते फ़लस्तीन खे यहूदिन पंहिंजो मर्कज़ बनायो आहे त हिते वरी कादियानियत जो मर्कज़ पाकिस्तान खे असां बनायूं। पाकिस्तान जी जेका जग्राफिया थी तक़सीम जेका थी आहे न, उहा जग्राफिया लिहाज़ खां तक़सीम पाकिस्तान जी दलालत करे थी त असुल में पाकिस्तान खे मख़फ़ी तरह सां इन्हनि अंग्रेज़नि कादियानियत जे लाइ वज़ा कयो हो, पर अल्लाह ताला मुस्लमाननि खे अॼु ताईं उहो हौसलो ॾिनो आहे, उहा क़ुर्बानी ॾिनी आहे, उहो जज़्बो ॾिनो आहे जो पाकिस्तान कादियानियत जे लाइ कब्रिस्तान त साबित थियो, पर पाकिस्तान कादियानियत जे लाइ स्टेज साबित थी न सघी। हुननि पाकिस्तान के स्टेज बनाने की कोशिश की तो कादियानी की स्टेज थी। तंहिं करे पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर ख़ारजा सर ज़फ़रुल्लाह ख़ान यो कादियानी हुई। पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर ख़ारजा सर ज़फ़रुल्लाह ख़ान कादियानी हुई, जंहिं इस्लाम के नाले ते पंहिंजे कादियानियत खे पूरे दुनिया इस्लाम जे अंदर वञी करे पखेड़ियई, हता कि मके मदीने में भी वञी करे इन कादियानियत के इस्लाम के नाले सां हुन जी नशर इशाअत कई। पर अल्लाह ताला उलमा जे इल्म में बरकत फरमाए, उनके आमाल साले में बरकत फरमाए। उलमा अल्हम्दुलिल्लाह कादियानी जो पीछो कयो,
पूरी दुनिया में पीछो कयो जाते जाते कादियानी वनी करे पढ़ता उते उते उलमा वनी करे पढ़ता ऐं उन्हनि माण्हुनि खे सम्झाया त पैगंबर सिंहनि खां बाद में क़यामत ताईं को बि नो नबी नथो पैदा थी सघे। ही कादियानी आहिनि, पाकिस्तान खे पंहिंजे लाइ मर्कज़ बनाइण घुरनि था। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां उलमा जे जदोजहद सां 1970 वारे आइन में मुकम्मल तरीके से वने इत्तिफाक सा इजमा सा कादियानी के पाकिस्तान जे आइन में काफिर करार ॾिनो। ही दुनिया जो एक खास अजीम अल्लाह पाक जी असा पाकिस्तान के मथा नेमत जो बे कहीं मुल्क जे दस्तूर में कहीं भी इस्लामी मुल्क जे दस्तूर में कादियानी के कुफ्र के फतवा अज ताईं न ॾिनी विया। अगर जे काफिर उनके समझन था पर पाकिस्तान जे दस्तूर में कादियानी के कुफ्र की फतवा ॾिनी विया। गैर मुस्लिम अक़लियत उनके करार ॾिनो वियो। पाकिस्तान के मथा पाकिस्तान के अंदर काफी उन दस्तूर जे फतवा का बाद में काफी आर्डिनेंस जारी कई वई हुई जन आर्डिनेंस के जरिए कादियानी के ही हक कौन है त पंहिंजे मिर्जाड़े के मस्जिद चवनि। कादियानी के हक कौन है त गुलाम मोहम्मद कादियानी जे ज़ालुन के उम्महातुल मोमिनीन चवनि। कादियानी के कोई हक कौन है त गुलाम मोहम्मद कादियानी जे संगत के सहाबी चवनि। कादियानी के कोई हक कौन है त गुलाम मोहम्मद कादियानी जे गालिन के हदीस चवनि। ये सब जो सब पाबंदी हुई पाकिस्तान के आइन में आर्डिनेंस में ये सब जो सब गालियों पास थियल मगर बावजूद इन्हें जे ये कादियानी अज ताईं पाकिस्तान जे इन फैसले के तस्लीम नथा कनि। कुरान के फैसले के तस्लीम नथा कनि, हदीस के फैसले के तस्लीम नथा कनि। उम्मत के इजमा के जेको इजमा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां वठी हलंदो थो जे इन इजमाई फैसले के अॼु ताईं उहे क़बूल नथा कनि। तंहिं करे मुंहिंजा अज़ीज़ साथियो ॿुधी छॾियो काफ़िर टिनि क़िस्म जा हूंदा आहिनि। हिकिड़े खे चइबो आहे काफ़िर जेको ज़ाहिर ज़हूर तुंहिंजे दीन ईमान जो इनकार करे चवे त भई मां यहूदी आहियां मां मुस्लमान आहियां, मां ईसाई आहियां मां मुस्लमान आहियां, मां हिंदू आहियां मां मुस्लमान आहियां, मां कम्युनिस्ट दरियो आहियां मां मुस्लमान आहियां। यो थियो काफिर जे ज़ाहिर ज़हूर तुंहिंजे इस्लाम जो इनकार कयो आहे। ऐं ॿिए नंबर ते काफिर उहो आहे जेको ज़ुबान सां त कलमो पढ़े थो पर अंदर उन जे में कुफ्र आहे। अंदर में हू अल्लाह अल्लाह जे रसूल जे मोकिलियल दीन खे सचो सदाकत सां नथो समझे त इहो मुनाफिक आहे ऐं इहो बि काफिर आहे। ऐं इहो घर जो चोर मालिक को डांटे अहिड़े क़िस्म जो चोर अथव। ऐं टियों काफिर उहो आहे जंहिंखे ज़िंदी करे चइबो। जिंदगी को न काफिर के चइबो आहे जेको इस्लाम के कुफ्र समझे ऐं कुफ्र के वरी इस्लाम समझे। कादियानी जिंदगी आहिनि, सिर्फ काफिर न मुर्तद न बल्कि मुर्तद का अॻिते काफिर का अॻिते मुनाफिक का अॻिते जिंदगी आहिनि जो पंहिंजे कुफ्र खे हू पंहिंजे कुफ्र खे इस्लाम था चवनि ऐं इस्लाम के कुरान के पैगंबर जे अहादीस के पूरे उम्मत मुहम्मदी जे असला पढ़ियल कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इन सारे दीन इस्लाम के हो कुफ्र था समझनि। इन जो मिसाल इहा जीअं बाज़ार में हिकिड़ा ॿ कासाई वेठा हुजनि। हिकिड़े कासाई छा कयो आहे जो गॾह कुठो अथसि माण्हुनि खे चवे थो त सूअर जो गोश्त आहे घर जो गोश्त आहे जेके वणे त खाइनि न वणे त न खाइनि, वठो वठो न वठो न वठो। ॿियनि मुल्कनि में ईअं अथव न कासाई जो हीअं वेठा आहिनि न हिकिड़ा नांग पिया था खपाइनि, हिकिड़ा कुते जो गोश्त पिया था खपाइनि। कोरिया में कुते जो गोश्त बि खपंदो आहे, चीन में रूस में कुते जो गोश्त भी खपंदो आहे, सूअर जो गोश्त भी खपंदो आहे, यूरोप अमेरिका में असां सूअर जो गोश्त भी कासाई खपाईंदा आहिनि। ऐं वरी ॿियो कासाई उहा जेको चवे थो त बाबा हे सूअर जो गोश्त तुंहिंजी मर्ज़ी आहे खाई खाई न खाई न खाई। और हिकिड़ा वरी कासाई हुए जेके सूअर जे गोश्त जे भरिसां वरी ढोर जी मुंडी रखनि, पुछ रखनि ऐं पोइ वरी उन सूअर जे गोश्त खे ढोर जे गोश्त जे नाले सां बकरी जे गोश्त जे नाले सां फिरोख्त कनि ऐं माण्हुनि खे सूअर खाराए करे चवनि त हे मासो बकरी आहे, हे रिढ जो गोश्त आहे, ही ढोर जो गोश्त आहे, ही पाॾे जो गोश्त आहे। सूअर जे गोश्त खे पाॾे जे नाले सां लिकाईंदो वञे ऐं माण्हुनि खे खाराईंदो वञे। वॾे में वॾो मुजरिम उहो कासाई अथव जेको माण्हुनि खे सूअर खाराए थो पर ढोर जे नाले सां।
कादियानी ईअं अथव जो पंहिंजे इन कुफ्र खे इस्लाम जो नालो ॾिनो अथनि ऐं इस्लाम खे वरी जेको तव्हांजे सीननि में आहे, इस्लाम जेको तव्हांजे ज़ुबान ते आहे, उहो इस्लाम जेको तव्हांजे हंज में आहे, इन इस्लाम खे हुननि कुफ्र जी फतवा ॾिनी आहे। क़ुरान खे कुफ्र था चवनि, हदीस खे कुफ्र था चवनि, कलमे खे कुफ्र था चवनि ऐं पंहिंजे इन कुफ्र खे इस्लाम था चवनि। तंहिं करे इहे काफ़िर बि आहिनि, मुनाफ़िक बि आहिनि ऐं मुर्तद बि आहिनि। मुर्तद जी सज़ा है वाजिब क़त्ल, पर मुर्तद खां विख अॻिते ज़िंदीक़ आहिनि। ज़िंदीक़ जी सज़ा चाहे त ज़िंदीक़ जेकॾहिं कलमो पढ़े न त उन जो कलमो बि क़ाबिल क़बूल न आहे। हिन वक़्त में जेके बि पाकिस्तान में कादियानी आहिनि इहे मुर्तद आहिनि, मुर्तद खां अॻिते इहे ज़िंदीक़ आहिनि। जेकॾहिं तौबा कनि न त इन जी तौबा बि क़ाबिल क़बूल न आहे, बल्कि इहे वाजिबुल क़त्ल आहिनि। पर इन जे वाजिबुल क़त्ल हुजण जी सज़ा जेका आहे सा हुकूमत जे हथ में आहे। असां तव्हां इनफिरादी तरह सां असां इहो कदम नथा खणी सघूं, छो त हिकिड़ी हुकूमत आहे, हिकिड़ी तंज़ीम आहे, मुनज़्ज़म तरीक़े सां हिकिड़ो मुल्क पियो थो हले। इन मुनज़्ज़म मुल्क जे अंदरि जेके इहे आर्डिनेंसूं आहिनि ऐं इहे जेके फ़ैसिला आहिनि इहे हुकूमत जे हथ में। त मुजाज़ी साथियो, कादियानी वाजिबुल क़त्ल आहे, मुर्तद आहे, ज़िंदीक़ आहे। मां कादियानी खां पुछा कंदो त तव्हां पाण इंसाफ़ सां ॿुधायो। सॼी ज़िंदगी ग़ुलाम मोहम्मद कादियानी पियो चवे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुल नबीयीन आहिनि, उन्हनि जे पंहिंजे किताब में लिखियल आहे। पर 1898 खां वठी तव्हांजो 1900 पूरा थिया, 8 साल इहे ऐं 8 साल उहे जेके 1900 खां बाद में गुज़रिया, माना 16 साल हुन पंहिंजे नबूवत जी दावा कई आहे। 16 सालनि में आस्ते आस्ते हुन चयो त मां नबी आहियां, मैं नबी हूं, मैं मोहम्मद हूं, मैं मोहम्मद का मज़हर हूं। मैं इस दीन को अब जिंदा करने के लिए दोबारा कादियान में चिराग बीबी के पेट से पैदा हुआ हूं। उनजी मां जो नालो आहे चिराग बीबी। जे त मां अॻ में आमिना जे पेट मां पैदा थियोसि मक्के में, हाणे वरी मां साॻो मोहम्मद चिराग बीबी जे पेट मां कादियान में मां पैदा थियो आहियां हिन दीन खे ज़िंदा करण जे लाइ। त मुजाज़ी साथियो, मां कादियानी खां तो पुछा कया चई 40 साल पैगंबर सजन खे ख़ातमुन नबीयीन चयो, पर 16 साल 15 साल 10 साल 8 साल हुन चयो त न ख़ातमुन नबीयीन माया नबी माया। त हाणे जेकॾहिं 40 सालनि में हू सच पियो ॻाल्हाए त ही पोयां साल जेके 8 ॻाल्हाए अथसि या 10 ॻाल्हाए 10 सालनि में पाण खे नबी चयो अथसि त इहे कूड़ थो ॻाल्हाए। पर जेकॾहिं पोयनि सालनि में सच ॻाल्हायो अथसि त पहिरियनि 40 सालनि में कूड़ ॻाल्हायो आहे, पोइ बि उनजे कूड़ जो ज़मानो तमामु डिघो आहे। उन माण्हू खे तव्हां नबी कीअं था करे मञो जेको असांखे तव्हां पंहिंजे ज़िंदगी में 40 साल या कूड़ ॻाल्हायो अथसि ऐं अॼु तव्हां उनखे वरी पैगंबर था मञो, नबी था करे मञो। हालांकि कंहिंजे पैगंबर सिकाबाद में कंहिंजे नबूवत जे दावा जे मथां दलील पुछा करण बि कुफ्र आहे। हिकिड़ो माण्हू नबूवत जी दावा करे ऐं तव्हां हुनखे चओ त तूं नबी छो आहे, दलील ॾे, इहो दलील पुछा करण वारो माण्हू बि काफ़िर थी। त मुजाज़ी साथियो, कादियानी तव्हांजे मुल्क जे ज़वालियत जा बाइस आहे। जेको ढाका जो सुकूत थियो, बांग्लादेश तव्हां खां धार थियो, इन जे धार हुजण में बि कादियानी जो हथ आहे। कादियानी तव्हांजे कलीदी उहदनि जा जे मथां काबिज़ आहिनि। कादियानी तव्हांजे फौज में वॾा वॾा जनरल कर्नल आहिनि। कादियानी खे जेकॾहिं तव्हांखे शिकस्त ॾियणो आहे न त मां इन जी तजवीज़ इहा कढी आहे त कादियानी समूरनि खे कलीदी उहदनि खां, पाकिस्तान जे मरकज़ी उहदनि खां उन्हनि खे हटायो वञे। जेकॾहिं को मेजर आहे त मेजर ई डिग्री खां उनखे हटायो वञे, कर्नल आहे त कर्नल हुजण खां उनखे हटायो वञे। जेकॾहिं असांजे सिविल में किन कलीदी उहदनि ते जेकॾहिं के कादियानी वेठा आहिनि त उन्हनि खे उतां हटायो वञे। हर बातिल जी महिनत इहा हूंदी आहे त असांजा माण्हू हूअं ई थोरा आहिनि, तंहिं करे उहे थोरा माण्हू मुल्क जे कलीदी उहदनि ते क़ाबिज़ हुजनि ता त ॿिया जेके मुस्लमान आहिनि उहे असांजा बाजगुज़ार थियनि, असांजे आलो अची करे हथ ॿाहूं ॿधी करे असां खां सुवाल कनि, असां उन्हनि खे गुमराह करण जे लाइ वॾा वॾा शर्त रखूं त ठीकु आहे असां तव्हांजा कम कयूं था, पर हिन शर्त सां त तूं हिन फार्म खे भरींदे हिन ॾे दस्तख़त कंदे। हाणे बि तव्हां उमरकोट जे तरफ़ ईंदो ऐं इन्हनि थरपाकर जे सिजा रमली इलाइक़नि में, रवारियासी इलाइक़े में, जाते ग़रीब मिस्कीन आहिनि, जाते
गरीब मिस्कीन जा बच्चा भुख ते पिया था मरन, उते कादियानी उन्हनि मुसलमाननि खां कादियानी जा फार्म भराइनि था। सिर्फ कोठीअ ते माण्हू कादियानी था थियनि, ज़ाल वठण ते था कादियानी थियनि, नौकरी ते था कादियानी थियनि, मानी जे गभे ते माण्हू था कादियानी थियनि। तो मुजाजी साथियों, हर बातिल जी मेहनत या हुंदी आहे त हू मादियाती लिहाज का, मईशत जे लिहाज का माण्हुनि खे पंहिंजो शिकार करे ऐं पोइ हू ग़लत असे के चवां मस्जिद ते ऐं ग़लत बातिल दीन ते उन्हनि माण्हुनि खे माइल कंदा आहिनि। उन जी मेहनत या हुंदी आहे, हक़ीक़त में उन्हनि वटि हक़ानियत ऐं सदाकत जो को बि दलील उन्हनि वटि कोन्हे। ही कुरान गवाह आहे त पूरे आलम इस्लाम, पूरे आलम इंसान, पूरे इंसान ज़ात जो नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास, मोहम्मद असां तो के समूरत इंसान जे लाइ पैगंबर करे मोकिलियो आहे। जेके फरमाबरदारी कनि उन्हनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे, जेके नाफ़रमानी कनि चवण न वठनि उन्हनि खे जहन्नम कढी ॾे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, मोहम्मद करीम जी मां अल्लाह पूरी कायनात जो रब्बुल आलमीन आहियां, तीअं तू पूरी कायनात जो हाणे क़यामत तक रहमतुल लिल आलमीन। जल पैगंबर से रहमतुल लिल आलमीन आहिनि, या रहमत जल पैगंबर जे पैगंबर जे से चवा हंज मां थी मिले, उन जे दामन मां नथी मिले, उन जे हथनि में नथी मिले, त हाणे इन रहमत जे लाइ ॿिए कंहिंखे से चवा तयार करण या इंतहाई खबासत करे चइबी। त मुजाजी साथियों, ही अंग्रेज जी दुश्मनी आहे तव्हां सां, जो वीते वीते हिकिड़ो खबीस माण्हू तव्हां जे दीन में धाड़े हणण जे लाइ मुक़ररु करे वियो ऐं पाकिस्तान हिंदुस्तान जी तक़सीम ईअं करे वियो जो अॼु ताईं कश्मीर ते पिया त जंग विढ़ो, जो अॼु ताईं कश्मीर जो मसइलो तय नथो थिए, फतह त नथो थिए। हे अंग्रेज़नि जी तव्हां सां दुश्मनी आहे। अंग्रेज़नि तव्हां खे पुलियूं ठाहे ॾिनियूं, अंग्रेज़नि तव्हां खे रस्ता ठाहे ॾिना, अंग्रेज़नि तव्हां खे रेल आणे ॾिनी, पर अंग्रेज़नि तव्हां सां अहिड़ी दुश्मनी कई जो क़यामत तक हाणे को बि माण्हू, को बि मुसलमान सिधो नथो थी सघे, या अंग्रेज़नि जी अवां सां दुश्मनी आहे। त गुलाम मोहम्मद कादियानी शैतानी कज़ाब दज्जाल अंग्रेज़ी नबूवत वारो माण्हू आहे, उन जे मथां नबी जे लफ़्ज़ खे इस्तेमाल करण हराम आहे ऐं इहो कज़ाब आहे, दज्जाल आहे। इन खां ख़बरदार थियो मुसलमानो, जंहिंखे अल्लाह ताला जेतिरी तौफ़ीक़ ॾिनी आहे, मर्रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरु बियदिही व इन लम यस्तति फबिलिसानिही व इन लम यस्तति फबिक़ल्बिही, जंहिंखे जेतिरी ताक़त आहे वो उन पंहिंजे ताक़त जे आहर इन कादियानियत खे, इन बुराईअ खे हिन मुल्क मां मैसारे। माण्हू गुनाहगार केॾो बि हुजे, अक़ीदो न जो सही आहे इहो जन्नत आहे, अक़ीदो सही अथसि त जन्नत आहे, अॼु न त सुभाणे जन्नत में ज़रूर दाख़िल थींदो। मुंहिंजे हुज़ूर फरमायो कुल्लु उम्मती मग़फ़ूरुन, मुंहिंजी सारी उम्मत खे अल्लाह माफ़ी ॾींदो, सारी उम्मत मुझे बख्शल जन्नती इल्ला मन अबा, मगर जे इनकार कयो। साहब पूछा क्यों सही, केड़न माण्हू अल्लाह जे इन बख्शिश का इनकार कयो। पाण फरमायो रात जो गुनाह करे ॾींहं जो वरी सच चवा उन पंहिंजे गुनाह जी तशहीर पाण करे। अड़े फिलाना दोस्त मुंहिंजा तव्हांखे ख़बर आहे रात मां फिलानी जाते वञी करे चोरी करे आयुसि, मां फिलानी जाते वञी करे ज़िना करे आयो आहियां, मां फिलानी जाते वञी करे शराब पी आयो आहियां। माना पंहिंजे बुराईअ खे भले फ़ख़ुर सां पाण थो बयान करे। मुंहिंजो हुज़ूर तो फरमाए इन अल्लाह जे मग़फ़ूरियत जो, अल्लाह जो ग़ुफ़रानियत जो इन इनकार कयो, इहो ई माण्हू जहन्नम में वेंदो। बाक़ी हर मुवाहिद, हर साहिब तौहीद, हर पक्के यकीनी ईमान वालो माण्हू, पुख़्ते ईमान वालो माण्हू ज़रूर जन्नत में दाख़िल थींदो। अॼु न त सुभाणे ज़रूर दाख़िल थींदो। अल्लाह ताला तव्हां असांखे ख़त्मे नबूवत जे मथां यक पक्को ईमान ऐं पुख़्तो ईमान रखण जी तौफ़ीक़ अल्लाह ताला का फरमाए असांखे। त मुजाज़ी साथियो, पैगंबर से इहा हदीस पढ़ी मां जेका पढ़ी, पैगंबर से फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकुना अहब्बा इलैहि मिन वालिदी व वलदी व नासि अजमईन। तव्हां तेसिताईं पाण खे मुसलमान न समझो, मोमिन न समझो ता त मां मोहम्मद करीम तव्हांखे तव्हांजे पीउ मां खां, अहल अयाल खां, पूरी कायनात खां वधीक महबूब हुजां। इन हदीस में गोया के पैगंबर से हिन ॻाल्हि जे तरफ़ इशारो कयो त मूं पैगंबर जे ज़ात जे मथां ऐं मुंहिंजे हिक हिक सिफ़त जे मथां जेसिताईं तूं कुर्बानी पंहिंजी पेश नथो करी तेसिताईं तूं मुसलमान न आहीं। मुंहिंजूं सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि त मां मोहम्मद करीम रऊफ़ आहियां, माही आहियां, शिरक बिदअत जो मेसारींदड़ आहियां। मां मोहम्मद करीम मुजाहिद आहियां,
जिहाद मुझी सिफत मुझे हिक हिक सिफत थे बल्कि मां हिन गाल जी भी सिफत तो रखा त मां खातमुन नबीयीन बि आहियां मूंखां बाद में क़यामत ताईं कोई नओं नबी पैदा न थींदो इन खातमुन नबीयीन वाली सिफत सां एतरी मोहब्बत रखो जो पंहिंजे सिर खे पंहिंजे जान खे पंहिंजे माल खे इन खातमुन नबीयीन वारे पैगंबर जे सिफत जे मथां जेस ताईं कुर्बान न कंदो तेस ताईं तव्हांजो मोमिन हुजन मुसलमान हुजन त मुश्किल अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला तव्हां असां खे ख़त्म नबूवत जे ईमान जे मथां मजबूत रखे ख़त्म नबूवत जी प्रचार कंदा कयो संजल बेर से वारन मुखे समझायो तबा एने वारह जे पासे जे तमाम कादियानियत घणी कई ज़माने में अॼु खां 40-45 साल अॻु में ये सॼो त पूरी सिंध जो मरकज़ कादियानियत जो वारा हुयो अल्लाह ताला उते असां खे वॾी तौफ़ीक़ ॾिनी जो असां जंग बदर वांगुरु गोया के इन्हनि कादियानियुनि सां लड़ियासीं 7 ॻोठनि मां अॼु कादियानी उन इलाके में 3 घर आहिनि ॿिया सॼो सवेरे ताईं वार कंबर जे तरफ़ निकिरी आया साईं फरमाईंदा त सलाम हीअं वराईंदा कयो पतो नथो पवे शहर भरिजी थो पवे सुबुह सां अलाए कहिड़ो कादियानी अलाए कहिड़ो मुसलमान हीअं सलाम वराईंदा कयो अस्सलाम वालेकुम लानत बर कादियानी अस्सलाम वालेकुम लानत बर कादियानी इहो सलाम उते बिछायोसीं त अस्सलाम वालेकुम लानत बर कादियानी चवंदा वञो त ईअं कादियानी हटंदो वेंदो परे थींदो वेंदो ऊथुनि जो बुछड़ो थींदो वेंदो सूअर वांगुरु जो ऊथुनि जो ख़राब थींदो वेंदो हट सम्झी वेंदासीं दे कादियानी जेको लानत बर कादियानी जे लफ़्ज़ ते चिड़े थो ऐं उन जो बूथ बुछड़ो थो थिए अहिड़ीअ तरह सां उते असां पाबंदी लॻाए छॾीसीं त कोई चांहि वारो होटल वारो कोई जूस वारो कोई रेड़ी वारो कादियानी खे सौदो न ॾे जेकॾहिं कंहिं बि गिलास में कादियानी खे तव्हां शरबत पियारियो आहे जूस पियारियो आहे ऐं तव्हांखे पतो पइजी वञे त हीउ कादियानी आहे उहो असां चवां गिलास तव्हां पूरे शहर जे विच में रोड ते उछलाए करे भरी छॾियो उनजी क़ीमत असां भरे ॾींदासीं जेकॾहिं कादियानी कंहिं होटल ते चांहि पीती अथसि तव्हां न प्यारींदा कयो पर जेकॾहिं भुल चुक में ईअं थी पियो ऐं पोइ मालूमात थी वई तव्हांखे उन कादियानी जे रूबरू उन कोप सासर खे भञंदा कयो उनजी क़ीमत असां भरे ॾींदासीं अल्लाह जे फज़ल सां जॾहिं ईअं कदम खंयो वियो कादियानीअ जे मथां ज़बरदस्त शिद्दत सां कदम खंयो वियो त रब करीम अल्लाह पाक इन्हनि महिनतुनि खे मक़बूल फरमाए करे अॼु वारह जो शहर कादियानी खां ख़ाली आहे वारा जे शहर में कोई कादियानी कोन्हे ईअं ई का दुका को अचे थो त बि लिकी लिकी थो अचे पंहिंजी मार्फत नथो कराए पंहिंजो तारुफ़ नथो कराए तव्हां सभु जो सभु मुस्लमान हिम्मत कंदो त इंशाअल्लाह कंबर जो शहर में कादियानी ईअं पाक ऐं साफ़ थी कादियानी सां तव्हांजा ताल्लुकात न हुजनि कादियानी सां जंहिंजो हथो हथ में आहे कादियानी जा जेके माण्हू दावतूं खाइनि था पानी पियनि था चांहियूं पियनि था या कादियानी खे पंहिंजे जाइनि ते घुराए करे जेके जेके माण्हू उनखे जूस पियारीनि था मानी था खाराइनि इहे माण्हू कादियानी सां गॾिजी जहन्नम में वेंदा जन्नत में न वेंदा ये सब जो सब जहन्नम ही त मुंहिंजा अज़ीज़ साथियो कादियानियत जे मथां तव्हां पंहिंजी नज़र कड़ी रखंदा कादियानी अवांजे मुल्क जो दुश्मन कादियानी अवांजे इस्लाम जो दुश्मन कादियानी अवांजे अवां मुसलमाननि जो दुश्मन कादियानी अवांजे जोग्राफी जो दुश्मन कादियानी पाकिस्तान के टुकर करण जे फिक्र में आहिनि त पाकिस्तान के टुकर कीअं कयूं पाकिस्तान जे इतिहाद ऐं सलामती जो कादियानी दुश्मन कादियानी अवांजे खातमुन नबीयीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त्म नबूवत जे पग जो दुश्मन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।